नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। न वक्त ठरी मीरवा मां ख़बर ईंदड़ MP रईस साजिद खान बांभण जो ठरी मीरवा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो जोगी हाउस असिस्टेंट मुख्तियार कार मोहम्मद सिद्दीक जोगी वारनि जी दावत में शिरकत कई। उन मौके ते ठरी मीरवा में ज़हीर अहमद जोगी, उस्ताद नज़ीर अहमद, डिप्टी डायरेक्टर होश मोहम्मद जोगी, अब्दुल रज़ाक जोगी, असिस्टेंट मुख्तियार कार मोहम्मद सिद्दीक जोगी, अदनान जोगी वारनि जी दावत में शिरकत। उन मौके ते MP रईस साजिद खान बांभण सां गॾु फ़कीर इम्तियाज़ लाशारी, नसीम अब्बास लाशारी, काशिफ रज़ा बांभण गॾु हुया। दावत में MP रईस साजिद खान बांभण के सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौके ते रईस साजिद खान बांभण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान न्याज़ी पंहिंजे हथनि सां महांगाई करे गरीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। गरीब अवाम ॿिनि वेलनि जी मानी खाइण जे लाइ परेशान आहे। हिन वधीक चयो त ईंदड़ इलेक्शन में मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो, जॾहिं त पीपल्स पार्टी जे कारकुननि ऐं जियालनि प्रोग्राम में वॾी तइदाद में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।